अज औरतूं वीमलूं खे थियूं मां मुसलमान आहियूं दारूअ जा पंहिंजा अॾा दारू पीए था रण में माण्हू पिरो जूं गाॾियूं घुसाइनि था दारूअ जूं बोतलूं भरे हलाइनि था टिपीन खणिया वञे मज़ूरी आहे मज़ूरी न आई दारूअ में कमाइणी चे अहिड़ी आहे जेको ॿिए कंहिं धंधे में न आई अॼु मुसलमान अहले हदीस मौली अब्दुल जे जमात जा माण्हू चइसी आहियूं असां तोहीद क़बूल कई आहे रण में माण्हू पिरो जूं गाॾियूं दारूअ जूं बोतल जूं घुसाइनि था जीअं गुजरात में अॼु वॾा वॾा कारखाना आहे यादि रखजा हिकिड़ो ॾींहुं हिते पण कारखाना हूंदा ऐं कारखाना अॼु मुंहिंजूं माऊं ऐं भेणूं ऐं मर्द जेको इस्लाम जे ख़िलाफ़ मड़े पां कमु करियूं था हिकिड़ी पां वटि निमाज़ न आई ॿई फज़ूल ख़र्ची ॿई बद खिलाकी पां में वधी वई आहे कोई पां में ख़िलाफ़ न आई पंहिंजो न उथियण न वेहण न पंहिंजो लिबास वकुल्ल ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़ी व नफ़्की व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मर्राकीन वक़ाल तआला वक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। तमाम हमद सना इबादत बंदगी वाखाण वॾाई उन वादउला शरीक लो अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जे लाइ जो बाजारो ऐं महिरबान इंसान ज़ात मथे एहसान बाजू ऐं महिरबानी शफ़क़त करण वारी ज़ात अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात आहे। रब्बे करीम जा इंसान ज़ात मथे तरह तरह एहसान आई तो इंसान ज़ात के उन रब जी ज़ात जो शुक्रियो अदा कयो खपे जे मुझे रब जा मूं मथे एहसान आई मूं ते बाजू ऐं फज़ल ऐं बाजवारो रब है जे रब्बिल आलमीन एहसान ऐं महिरबानियूं कंहिं अल्लाह आसमान जे दरवाज़े के खोले वञे राम ऐं बाज ऐं भलाई बरकत वारो अल्लाह पां मथे मींहुं वसाई अल्लाह जो हिकिड़ो एहसान है। पानी जो आहे अल्लाह जी नेमत है जेकॾहिं इंसान के पानी न मिले तो इंसान की ज़िंदगी जो से ख़तरे में है। अल्लाह ये आसमान मथा पाक पानी नाज़िल करें अल्लाह पाक कुरान में हिकिड़ी जगह मथे चएं त ए ज़मीन मथे रहण वारा आसमान जो पानी बंद करे छॾियां ऐं ज़मीन जो पानी जेकॾहिं हेठि तरे में हलियो वञे पोइ तरह तरह जा मिशन जेकॾहिं लॻायो ऐं हुकुम न करी पानी मथे न अचे त भला आंजी ज़िंदगी ख़तरे में हुई या न वई ज़मीन मथा मखलूकात ख़त्म थी वञे सफ़ा हस्ती मथा मटे वञे अल्लाह जो पां मथे एहसान अल्लाह आसमान जा दरवाज़ा खोले वधे इन जो पां शुक्र अदा करियूं। उन ई रब जी वाखाण वॾाई जे बाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए रसूल ऐं पैगम्बर ऐं अंबिया मथे अनगनत लखें करोड़ें जी तादाद में दुरूद सलाम न कायनात जी हस्ती नबीअ जे सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे थिए अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम हाज़िरीन जुमा आंजे सामो कुरान शरीफ जी सूरह अल बकरा जी ये बई कुरान शरीफ की आयत बयान कई है जैमें अल्लाह ताला नमाज जो जिक्र फरमायो है। नमाज जो है ये कड़ो अमल है हर मुसलमान मर्द औरत मथे सुधवार हुए बालग हुए नफ़े ने नुक़सान जी जैसे ख़बर हुए अल्लाह उन मथे नमाज फ़र्ज़ करें रात ॾींहं में 5 वक़्त नमाज हिकिड़ो ऐन फ़र्ज़ है ज़रूरी है। ॿिया जेको आई सुनतूं ऐं नफ़ल मड़ नमाज में अची विया
पर नमाज़ मुसलमान मथे जीअं मुसलमान के खाधे पीते जी पाणीअ जी हवा जी ज़रूरत पए थी, ईअं नमाज़ पण हिकु ज़रूरी शइ ज़रूरी वस्तु आहे। अॼु पाण हिन नमाज़ खे हिन अमल खे की सम्झो नथा, पर उन ॾींहुं पछताइणो पवंदो, उन ॾींहुं रुअणो पवंदो जिन ॾींहुं मौशर जो मैदान लॻंदो, आमाल नामा विरछबा, माण्हूअ खे अमल जा किताब मिलंदा, अलाह फ़ैसिलो कंदो। अलाह जी कुर्सी जेको रही आसमान मथे अर्श अज़ीम ते सतें आसमान ते, जिन ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी उन ॾींहुं 8 मलाइक अलाह जी कुर्सी खणी ने ज़मीन मथे अचींदा। 8 मलाइकनि जे कुल्हे मथे अलाह जो तख़्त हूंदो, अलाह जी कुर्सी हूंदी। अॼु अलाह विचा अर्श विचा 7 आसमान ऐं अलाह अॻियां पढ़दा अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महराज वियो 7 आसमान जो सफ़र करे, जॾहिं आख़िरी मंज़िल मथे वियो तैर पण अलाह पाक पंहिंजे पर्दे खे हटाए न अलाह पंहिंजो चहिरो न ॾेखारे, अलाह खे पढ़दा पर उन ॾींहुं जिन ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी उन ॾींहुं अलाह पंहिंजे पर्दे खे हटाए विझंदो। उन ॾींहुं मैशर जे मैदान में सारी दुनिया जा इंसान हूंदा। उन ॾींहुं पहिरीं हिसाब थींदो से नमाज़ जो थींदो। जंहिं नमाज़ खे पाण मुसलमान सॾायूं था पिंड खे ऐं पाण सजदो पाण मथे साबित न आहे। हिकिड़ो माण्हू राति मस्जिद में आयो, उनखे कंहिं पुछियो, चए कि केतिरा महीना थिया तूं मस्जिद में न आई आयो आहे, नमाज़ में न आई आवे। चए जर ज़मीन में ज़लज़लो आयो, भूकंप थियो तैरजे करे आऊं सजदो ॾिनो त भले लॻा पिंजी वारे में मस्जिद में न आई आयुसि, त पोइ पाण कुला दावो करियूं था कि मुसलमान ई आहे। नमाज़ नथो पढ़े न माण्हू जो गुस्सल नथो लाहे, त पाण दावो कुला करियूं था। पाण पिंजी वरे सूदी कई हादसा आया इन में पाण ऐं पाण उन माण्हूअ खे चरिया करे कढी छॾियूं अथई, माण्हू चरियो हिन जो मग़ज़ न आहे। ई पाण में अमल न आहे। पाण दुनिया में चाला कयूं, दुनिया में 4 माण्हू पाण खे सॾु करी, पर जिन ॾींहुं माशर जो मैदान लॻंदो उन ॾींहुं हार थी वेंदी, तैर पाण गुरू कंदासीं। ऐं निमाज़ीअ खे पण इहा अपील आहे जे बेनिमाज़ी न निमाज़ जेको पढ़े थो पंहिंजे अखलाक सुधारे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साहबा चयो, अलाह जा नबी निमाज़ी माण्हू बेश्त में वेंदा, रुगो निमाज़ जे वजह से हलिया वेंदा। पाण सगोरन फरमायो त क़यामत जो ॾींहुं माण्हू सुहिणे इखलाक जी वजह से वेंदा। निमाज़ी हूंदो, इखलाक न हूंदा त निमाज़ बेकार आहे। निमाज़ माण्हू पढ़े ई पंहिंजे अख खे बुरी नज़र करणा बचाए। पाबंदी हुई निमाज़ रुगो त ईअं न आई जे मांगा आवे न मस्जिद में हलियो वियो, पढ़ी जमात में न वरी हलिया आयो, मुनाफ़िक़ गिला में चालू थी वियो। सुहिणे इखलाक जी वजह से माण्हू बेश्त में वेंदा। मको जर फतेह थियो तर अल्लाह जे पैगंबर मणी के माफ़ करें, मड़े मके में आया तो उन्हीं में इखलाक हुआ। मके जा कुरैश हुआ, पर इस्लाम अञा क़बूल न कयो हो। दारू जो को शराब हलाल हो, पण मके में कंहिं पण औरत दारू न पीतो। ऐं असाब अहिड़ा हुआ जंहिं इस्लाम क़बूल न कयो पण दारू न पीतो, नफ़रत कयो दारू खे। दारू करणु कि अल्लाह त हराम न आहे कंहिं। साबा पीतो मड़े अब्दुर्रहमान बिन औफ दावत कंहिं में उठ जो गोश्त हो, साबा उते मड़े भेड़ा थिया, उठ जो साग हो, साबा ऐं खाधऊं, पिंड में विढ़िया। सूरे क़ुरान शरीफ़ में सूरे माइदा में शायदि है, साबा पिंड में विढ़िया, उठ जो हॾो खणी ने हिकिड़े साबीअ कंहिं हुनजे नक जी हॾी टुटी पई। हज़रत उमर चई अल्लाह पाक दारूअ खे हराम करे त का ठीकु थिए, फसाद न फितनो थिए थो, दारू हराम न थियो। हज़रत उमर जे या रसूल अल्लाह वटि दुआ कयो अल्लाह शराब खे हराम करे। साबा में झगड़ो थी पियो, अब्दुर्रहमान बिन औफ जहिड़ा जंहिंखे अल्लाह जे रसूल जन्नत जी बिशारत ॾिने, अहिड़े जो फांदो थी पियो, झगड़ो थी पियो, साबीअ पिंड में विढ़िया, हॾो हथ में हो, हाणे हुनखे नक टुटी पियो। हज़रत उमर अल्लाह जे रसूल खे चए निमाज़ जो टाइम थी वियो, साबा निमाज़ मथे हलिया विया, दारू हराम न थियो। हज़रत उमर वरी अल्लाह वटि दुआ कयईं, अल्लाह मुंहिंजा रब करीम, आसमान जा रब, शराब में माण्हू सरबोड़े, दारूअ में माण्हू चरिया थिया पहिरें पिया,
नुक़सान थी वेंदो। मुंहिंजा रब आसमान जा तूं ॼाणे थो। तुंहिंजे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान जूं आयतूं नाज़िल फरमाए, क़ुरान नाज़िल फरमाए अल्लाह हिन दारूअ खे हराम करे। अल्लाह पाक क़ुरान नाज़िल फरमाए केतिरो हराम केतिरो थियो। जे जहिड़ा नशे जी हालत में हो तैर निमाज़ न पढ़ो, अल्लाह पाक समूरो हराम न कयो। निमाज़ जे जर वञो तैर दारू नशे जी हालत में हो तैर ई निमाज़ न पढ़ो। साबी हिकिड़े निमाज़ पढ़ाए सूर्य कुलिया जो काफ़िरुन पढ़ियो, उपती सुबती पढ़ियो, हज़रत उमर खे वरी निमाज़ में थियो अल्लाह पाक दारू खे हराम करे। साबा चट थिया पिया आहिनि। हज़रत उमर वरी चई या रसूल अल्लाह वटि दुआ करियो अल्लाह मान हिन शराब खे हराम करे। अल्लाह पाक घणा ॾींहं गुज़री विया, घणो टाइम गुज़री वियो, दारू हराम न थियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु वरी दुआ कयूं ऐं अल्लाह तुंहिंजे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते को हुकुम नाज़िल फरमाए अल्लाह हिन शराब खे हिन दारूअ खे हराम कर। पैगंबर चए ऐलान थिए। साहबा त न पीतो। अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जाहिलियत में हुआ, दारूअ खे उॾा न विया। मके जूं औरतूं जाहिलियत जे ज़माने में दारूअ जो ढुक न भरिया। अॼु औरतूं वीमलूं खें थियूं। वाह मुस्लमान आहियूं, दारूअ जा पंहिंजा अॾा ऐं दारू पीए था। रण में माण्हू पिरो जूं गाॾियूं घुसाइनि था, दारूअ जूं बोटलूं भरे ने हलाइनि था। टिपी न खणिया वञे मज़ूरी न आई। दारूअ में कमाइणी चए अहिड़ी आहे जेको ॿिए कंहिं धंधे में न आई। अॼु मुस्लमान अहले हदीस मौली अब्दुर्रहीम जे जमात जा माण्हू चइसीं आहियूं असां तो ई त क़बूल कई आहे। रण में माण्हू पिरो जूं गाॾियूं दारूअ जूं बोटल जूं घुसाइनि था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जो दौर है। उमर चए दारू हराम करियो थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह वटि दुआ घुरे। अल्लाह फौरन आसमान मथां जिब्रील अमीन खे रवानो कयईं मुंहिंजे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ अल्लाह शराब खे निमाज़ इजाज़त थियो हैर पण हराम है। क़यामत जे ॾींहं ताईं अल्लाह दारू खे हराम करे। साहबा जा वॾा वॾा दुकान ने कारखाना हुआ। जीअं गुजरात में अॼु वॾा वॾा कारखाना आहिनि। यादि रखजा हिकिड़ो ॾींहुं हिते पण कारखाना हूंदा ऐं कारखाना। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु चए था त मदीने में ऐलान थियो कि अॼु ॾींहुं वॾा दारू न को पीए न को विकिणे, दारू हराम है। दुकान ते थड़े ते जेको वापारी वेठल हुआ 12 मदीने जे गलीअ में निकिरिया। कहिड़ो ऐलान, कहिड़ो हुकुम नाज़िल थी आयो। चवनि था कि अबू ज़र गफ़ारी जा वॾा कारखाना हुआ, दुकान हुआ मदीने में। उहा जॻहि मदीने में अञा पण हूंदियूं। अल्लाह उन जॻहि खे इस्लाम आयो, अल्लाह उन जॻहि खे इबादत जूं जॻहि बणाए छॾियो। दारूअ जे अॾे खे अल्लाह उन मकान खे मस्जिद नबवी में तब्दील करे छॾियो। साफ़ी दौड़ंदो अचे, ऐलान करण वारो अचे पियो, ऐलान करे पियो ख़बरदार मदीने जा वापारियो अॼु वटा अल्लाह दारूअ खे हराम करे छॾे। दारू पीअण, दारू विकिणण, दारूअ जो बर्तन बोतल मटको इस्तेमाल करण अल्लाह क़यामत ताईं हराम करे छॾियो। साबा मदीने में दारूअ जूं मटके खे जोड़ी था। साबा टाकियूं टलाई था मदीने जे गलीअ में। अगर अनस रज़ी अल्लाह अन्हु चए थो ऐलान थियो मदीने जे माण्हू सौ दारू मदीने जे गलीअ में ईअं हलियो पियो जीअं हैर पाण वरसात थई ने पाणी कीअं अङणे में उटे ते हले पियो। ईअं मदीने जे गलीअ में दारू हलियो पियो। माण्हू चयो दारू को वहे पियो, ही को गलीअ में किरो आहे। चए अल्लाह क़यामत जे ॾींहं ताईं हराम करे छॾियो। हिंद बिन उतबा जे अमीर हमज़े खे मारायो हो। इन हिंद पण कॾहिं दारूअ जो ढुक न भरे। जॾहिं मको फतेह थियो त रावई पैगंबर इस्लाम चयो जे हिंद इस्लाम क़बूल करी थी। चए अमीर हमज़े जो मूंखे खून माफ़ करिए था करियां। चए वञ अमीर हमज़े जो खून तोखे माफ़ आहे। अल्लाह जे रसूल खे चए मूंखे शर्म थी तो तोखे साम्हूं वही पुठीरी वही ने चए हाणे ॿियो कुरो कुरो चए थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त हिंद
जेकी माड़ू अमीर हमज़े जहिड़ा इंसान जन्नत जा सरदार तो औद जे मैदान में माराए विधे शहीद कराए विधे। अॼु ॾींहुं वटा कंहिं पण माड़ूअ जो कंहिं पण इंसान जो क़त्ल आम न कराइजा। तॾहिं हिंद चए थी या रसूलल्लाह मुंहिंजा माउ पीउ था क़ुर्बान वञे। बदर जे मैदान में असांजा ढिग मारिजी विया मुसलमान जे हथां, पण आउं कंहिंजो पण खून कीन करायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिंदा ज़ना न कराइजा। नबी सलाम खे चई औरतें जी वॾी सरदार हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई हेड़ो आंजो मुंहुं, हेड़ो आंजो चेहरो, हेड़ा आंजे ज़बान मां अल्फाज़ भला कुरैशी जूं औरतूं हुयूं। ख़ानदान कुरैश ख़ानदान भलो ख़ानदान कुरैशी जूं ई औरतूं भला करें अॼु इस्लाम क़बूल कयो इन जाहिलियत में पण कॾहिं ज़ना न कराए थो कि अलाह जे रसूल खे जे वीचार थी थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ कॾहिं न अहिड़ो गुनाह जो कमु करायूं। अलाह जे रसूल खे जे अञा करो चए थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चोर ई न कजा। हिंद बिन उत्तबा चए थी या रसूलल्लाह मुंहिंजा माउ पीउ आता क़ुर्बान वञे। अबू सुफियान जी घर वारी आहियां, उम्मे हबीबा जो पिया जो सहुरो आहे, ई बखील माण्हू आहे, मुंहिंजे बचे लाइ ख़र्चो की नथो ॾे, पैसा नथो ॾे। या रसूलल्लाह मूंखे रजा ॾियो, ऐं जेकॾहिं हिन जी मिल्कियत मुंहिंजा की खणी ने मुंहिंजे बचे मथे ख़र्चो करियां त। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा वेठल वाई मड़े चवनि था जॾहिं मको फतेह थियो जमात वेठल हुई हिंद खे अलाह जे पैगंबर चए पई ऐं चए था अबू सुफियान जी मिल्कियत मां खणणी आहे, वकील मूंखे ॾे नथो। तॾहिं चए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलिया चए वञ तोखे छूट अबू सुफियान जे पैसे में जा तो खणी नथो जे बचे मथे ख़र्च कजे। इन औरतें जाहिलियत जे ज़माने में पण नाजायज़ कमु न कयूं। अॼु मुंहिंजो माऊं ऐं भेणूं ऐं मर्द जेको इस्लाम जे ख़िलाफ़ मड़े पां कमु करियूं था। हिकिड़ी पां वटि निमाज़ न आई, ॿई फज़ूल ख़र्ची, ॿई बद इख़लाक़ी पां में वधी वई आहे, कोई पां में इख़लाक़ न आई। पंहिंजो न उथियणु न वेहणु न पंहिंजो लिबास इस्लामी तरीक़े मथे आहे। अलाह क़ुरान जो लिबास में चए ताईं पंहिंजो बदन जेको पूरो पूरो ढकियो ज़ीनत इख़्तियार करियो। पंहिंजो बदन पंहिंजे लिबास सां ढकिजे नथो मर्द ऐं औरतें जो। जेको माण्हू बराबरि ऐं हयादार ऐं इख़लाक़ वारा आहिनि ई माण्हू पंहिंजूं सुथणी ऐं खमीसूं वॾियूं ठाराए ऐं सुहिणो लिबास पहिरीं था खुला, इन जे अंदरि अञा हया आहे। पर नौजवान जेको तबक़ो आहे ई कीअं सम्झे नथो कि इस्लाम कुरो आहे, निमाज़ कुरो आहे। निमाज़ त पाण मां निकिरी वई आहे, घर जे अंदरि 9 माण्हू आहिनि त हिकिड़ो ज माण्हू निमाज़ पढ़े थो मस्जिद जे अंदरि अचे थो 9 माण्हू तयारु नथो थिए। निमाज़ सवा को पण अमल क़ाबिल क़बूल न आहे। निमाज़ जेकॾहिं न हूंदी त क़यामत जो ॾींहुं फुरियल फ़क़ीर ऐं वांझिया हूंदासीं। अलाह जे रसूल चयो त आहे मुंहिंजा साबिया साहबा वांझियो कंहिंखे चओ, फुरियल फ़क़ीर कंहिंखे चओ। अलाह जे रसूल जे साहबा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चऊं त असीं त उनखे चऊं जंहिंजो औलाद न वे, जंहिं वटि माल न वे, बुखियो वे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत में क़यामत जो ॾींहुं वांझियो ने फुरियल फ़क़ीर हू हूंदो जंहिं वटि अमल मड़े हूंदा, कोई इख़लाक़ सही न हूंदो, माण्हूअ जा मड़े हक़ दॿाया हूंदो, उन निमाज़ूं पण हूंदियूं ऐं नेकियूं हूंदियूं त मड़े हक़दार झटे वेंदा, पोइ क़यामत जो ॾींहुं ख़ाली हथ ऐं जहन्नम जे अंदरि हली वेंदा। निमाज़ूं हूंदियूं तंहिं पण से निमाज़ीअ खे हिकिड़ो खपे जे अख जी नज़र जेको रही इहे झुकी खपे। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु चई या रसूल असीं रस्ते मथे वियूं था, घणे साहबा चऊं अलाह जे नबीअ जो जो रस्ते मथे कुरो आहे, चे कुदरती कमु में या रसूल माण्हू अहिड़ो मिली वञे रस्ते मथे पाण सघो। फरमायो तव्हांजूं नज़रूं जेको नीचियूं रखो ऐं रस्ते जो हक़ अदा करे खुला त पथर वे रस्ते मथे कंडो वे जेकी पण तकलीफ़ वारी वस्तु हुई हटायो। ऐं पाण रस्ते मथे अक्सर वियूं था पण पाण इहा हक़ अदा नथा करियूं, पाण बुरियूं नज़रूं पण फिरियूं था ने झड़को पण पासे नथा करियूं, पाण उल्टो झड़ूं ने पत्थर रस्ते मथे रखूं था। हैर वरसात जी मौसम आहे, हैर केतिरा माण्हू पड़े तरह खे वालारे छॾींदा, कुआड़ी हथ में ज हूंदी, हितां माण्हू फलाणो न मटे, हितां माल न मटे, इहा पंहिंजी हालत आहे। कुरे जा पाण मुस्लमान आहियूं, पंहिंजो दावो आहे, लेबल लॻियल आहे कि पाण मुस्लमान आहियूं। मुस्लमान ऐं मोमिन जो ज़िक्र अलाह क़ुरान में करे थो, इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरा मोमिन उहे जंहिंजूं दिली अलाह जी यादि करणु अलाह जे ज़िक्र लाइ करे झुके थियूं, अलाह कना धिरजे थियूं। पाण खे डपु कंहिंजो आहे न, पाण
जो समाज चुको है पां में को है खिलाक अड़ो ना कि इस्लामी सीरत ने सूरत पांजी हुए पांजो लिबास चुको है से अड़ो तंग लिबास पां बदन मथे पहिरियूं था जेको चौटो पियो हुए तो बदन मथे जंहिंमें शर्म हया बे माण्हूअ खे थिए। अल्लाह जे पैगंबर खे साहबा पुछो कि क़यामत कॾहिं अचींदी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त क़यामत तें ॾींहुं अचींदी क़ाइम थींदी जिन ॾींहुं औरतूं मर्दनि जी चाल चलन कंदियूं ऐं मर्द औरतें वारो लिबास औरतूं मर्दनि जा लिबास इख्तियार कंदियूं तेर क़यामत जो इंतज़ार कजा। साहबा पुछियो या रसूल अल्लाह वरी क़यामत जूं निशानियूं? पाण फरमायो त जंहिं माण्हूअ जे पेर में चपल न हूंदी लिबास बदन में पूरो न हूंदो माण्हू उभराणे पॻिया हूंदा वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं बनाईंदा अल्लाह जे रसूल चयो तें ॾींहुं इंतज़ार कजा। उहो ज़मानो आहे उहा निशानी आहे न थंभले जा माण्हुनि खे पैसा मिलिया मकान व्हाट्सअप ते मिणी हलायो आहे मुंहिंजो मकान अहिड़ो ई मिड़े क़यामत जी निशानी न्यारो खोलियो मोबाइल मकान गैर मुस्लिम जे मकान जहिड़ा पंहिंजा मकान भर्त टंगियो पियो सॼे मकाने में सारियूं पछड़ियूं पंहिंजूं ठाहेसीं भले बि इस्लाम आहे। अधी भेण हथ बि चए थो मदीने में वियुसि जंहिं जंग लॻी मुंहिंजी भेण सफ़ाना जो को बि जंग में अची वई बेड़ में ऐं मुंहिंजे ॿारहें बचे लाइ दौड़ो त मुंहिंजे ॿारहें बचे खे खणी न भॼी वञा इस्लाम अञा मूं क़बूल न कयो हो। लाइट न तकलीफ़ थींदी थोरो को बयानु करियां तकीर ख़तमु करियां अधी भेण हथ बि चए थो त आऊं वियुसि मुंहिंजी भेण पकड़िजी हुई मदीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इहे केरु आहे भाई पुछो नबी सलाम पुछो केरु आहे तूं भाई कीअं केरु तोखे पकड़िया आहे तुंहिंजो कबीलो कीअं आहे त मुंहिंजो कबीलो न आहे चए पोइ किन कुटुंब में जा आई तूं कीअं वई इएं चऊं मुस्लमान ने कुफारनि जी जंग लॻी तंहिंमें मुंहिंजी भाउ बीरी हुई मुंहिंजो भाउ असां मिणी खे खणी आयो एतिरे पिण जी ॿार बचा खणी ने भॼी वियो ऐं मूंखे छॾे वियो ऐं अची वई आहे हाणे जे करे तूं रहमतुल आलमीन में मुस्लमान मूंखे मदीने में पकड़े आया आहीं मूं मथे लिबास पढ़ंदा आहीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिलाल खे चए त चादरूं जेको पयूं हुई बैतुल माल जी मुंहिंजी सफ़ाना खे उॾायो सफ़ाना खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं कीअं वई आहीं जाऊं जंग में पकड़िजी आ वई आहे मूंखे क़ैद करे आया आई हाणे जेकॾहिं तूं जे रहमतुल आलमीन में तव्हां मुंहिंजे पीउ जी नियाणी या हिकिड़ी मुंहिंजो भाउ मूंखे छॾे भॼी वियो अंजबी मुल्क आहे नौलो मुल्क आहे मदीनो आहे नबी सल्लल्लाहु फरमायो कंहिंजी थी आई आऊं हातिम ताई जी धीअ आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो तुंहिंजो पीउ जेको सखी माण्हू हो अलाह जो रसूल हुनजी वाखाण कंदो हो साहबा खे चए आया में अहिड़ो को अमानतदार हिन सफ़ाना खे अधीअ पिंड जे भाउ वटि पुॼाए तॾहिं चए त हा चए थो मुल्क ॾिठे आहे रस्तो ॾिठे आहे चए हा मूं ॾिठो आहे मुंहिंजे भाउ वटि मूंखे पुॼायो साहबा कोठे न रवाना थिया उतरण जी जिते थींदो उते उतरी वेंदी हुई ऐं साहबा उभी रहंदा हुआ अदी बिन हातिब रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम पुठियां क़बूल कयो तैर न कंहिं में भॼी वियो इहे माना साजिसूं अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जूं हुयूं जेको जंग में 700 माण्हू हुआ तॾहिं में मुनाफ़िक़ माण्हू मड़े कोठे ने भॼी वियो गणखरा तैर अदी भेण खे कोठे ने उते विया चए त हीउ मुंहिंजो अंगण ने उठो मूंखे हिते उतारियो उतारे अदी बिन हाथ ॿार न करियो सॾके ताऊं तुंहिंजी भेण सफ़ाना आहियां जंगे औद जर लॻी तर मदीने में मूंखे माण्हू खणी विया हुआ कैदी आहे अॼु आउं आवई आहियां मूं तुंहिंजे पीउ जी मिल्कत मूंखे छॾे न तूं भॼी वे मूंखे छॾे तुंहिंजा ॿार बचा खणी आवे हाणे वञ मदीनतुल मुनव्वरा में इस्लाम क़बूल कर ऐं उनजा इख़लाक़ आदतूं थो कयां तोसां मां बयानु करियां उहो यतीम जो यार मिसकीन जो मददगार है अमीर हमज़े जहिड़े ने ज़ैनब जहिड़े खूने खे माफ़ करे छॾे हाणे तूं वञ ज़ैनब जे कातल खे मिणी खे खून माफ़ करे छॾे तूं वञ हाणे अधी जो तो उठ मथे चढ़ी ने हलियो वियोसि मस्जिद नबी में ॿारहं उभी ने मूं इस्लाम क़बूल न कयो हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया मूं मुंहिंजी ॿोलीअ में सलाम वारियो मूंखे हथ ॾिनो हथ ॾेई भाकर विझी चे केरु ई मुंहिंजो अदी बिन हातिब या सफ़ाना जो भाउ हातिम जो पुत्र ई आहे हिकिड़ी ॿुढड़ी औरत आ वई अलाह जो रसूल हुन वटि उभी रहियो तैर मूं चयो त हीउ पैगंबर जेको मुंहिंजी भेण चए थी वस हिन में आई घणी वार हुन ॿुढड़ीअ सही फौरत वटि वई उभी रहियो त मुंहिंजो दुनिया जो बादशाह न आई
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबीअ मां ॿाहिरि निकिरी मूंखे पंहिंजे घरे पुठे विया ऐं पुठियां हले वियुसि। औरत वटि गच वारो भाउ उभी उभी ने मूं पुछियो, हीअ औरत केरु हुई ॿुढड़ी? हेॾी वार नंढो भाउ आहे, हीअ केरु हुई? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां मां खिलिया ऐं मूंखे चऊं तूं कुरेल आयो हुई, चऊं इस्लाम क़बूल करणु आई ऐं बैत था हणे, हीअ औरत केरु हुई? चई हीअ औरत उहा हुई जेको अलाह ताला आसमान मां जिब्रील अमीन खे हिन औरत जे बारे में वही हलाए में हिन जो नालो खोला आहे। सूर्य मुजाहिदिल हिन औरत जी घर वारे हिन खे माउ चएं, पोइ उन औरत मथे तलाक ठही थिए ऐं उहा माउ चएं, उन माण्हू पोइ हिन औरत चएं त अलाह जा रसूल मुंहिंजे घर वारे मूंखे माउ चएं मुंहिंजा बच्चा यतीम ऐं निंढड़ा थी यतीम थी वेंदा, मुंहिंजे घर वारे खां अलॻि थी वेंदी आहे, मुंहिंजो मदीने में को कुटुंब जो आहे न अलाह जा रसूल, हाणे अञा वधारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कीअं की न थी सघंदो? तॾहिं मस्जिद नबीअ में वई चएं त अलाह जा पैगंबर तुंहिंजो दरवाज़ो खोल, मुंहिंजे घर वारे मूंखे माउ चएं मुंहिंजा बच्चा निंढड़ा आहिनि ऐं कुरो करियां, पैगंबर इस्लाम चयो तुंहिंजे घरे वारे खां अलॻि थी वञे। तॾहिं पैगंबर खे झिझो करे चएं त मूला करे दुआ कर। अलाह जे पैगंबर दुआ घुरई तए मुंहिंजा रब खौला वई आहिनि पंहिंजे घर वारे, मां चएं हाणे इन जो को रस्तो अलाह आसमान जे जिब्रील खे चएं खौला खे चओ हाणे तौला करे कीअं पढ़ंदा आहीं, तौला करे हराम आहे। तॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चएं ऐं अलाह जा पैगंबर तुंहिंजे दरवाज़े तां मूंखे रवानो करी वेंदो, पर ज़मीन आसमान जे रब जो दरवाज़ो खुलो आहे। मोमिनो मुस्लमानो, निमाज़ ने सजदे में केतिरा फ़ाइदा आहिनि, खौला सजदे में रुए थी ऐं ज़मीन आसमान जा रब तुंहिंजे पैगंबर तुंहिंजो दरवाज़ो बंदि करे छॾे पिंड जो, पर तुंहिंजो दरवाज़ो राति ॾींहुं खुलो आहे। रहमत तुंहिंजी झिड़के थी, तुंहिंजे अज़ाब मथे ॻाल्हि पए, मुंहिंजा रब जेकॾहिं तूं रही में करीब यतीमे जी मदद करण मिसकीने जो वेंदा बेवा औरत थी वेंदी आहे, मुंहिंजे ॿुढड़ी सही पई आहे, मुंहिंजा रब मुला को फरमा नाज़िल फरमाए, अल्लाह अहिड़ो मुंहिंजो हुकुम नाज़िल मुला हुकुम फरमाए जेको मुंहिंजो घर वारो मुला हला। अल्लाह पाक फौरन जिब्रील खे रवानो कयईं त खौला खे सॾु करे चओ त तूं वञ 60 मिसकीन खाराए जा 2 महीने जा रोज़ा रख। तॾहिं चई अलाह जा रसूल असां में रोज़े रखण जी ताक़त न आई, मदीने में असांजो घर को मिसकीन अहिड़ो ॿियो घर न आई, कीअं न थी सघंदो, असां वटि का ताक़त न आई। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी दुआ कई अलाह खौला हीअं चए थी न को रोज़ा रखिया 2 महीने जा ऐं न को 60 मिसकीन खाराइबा, मुंहिंजा रब हाणे तूं को रस्तो कढ। अलाह फरमायो ऐं मुंहिंजा नबी हाणे खौला खे चओ तूं मदीने जो भाउ गिरियो, उन मां खजूरूं खणी मिसकीन में तक़सीम करे थेलो भरे खजूरूं चए हिकु हिकिड़ी मिसकीन में विराए ॾे, क़यामत जी ॾींहुं सूदी तुंहिंजो घर वारो तौला हलाल आहे। अलाह क़ुर करीम जो नाज़िल आयतूं कहीं कद समी अल्लाह कौल लती तुजा दिलो, झगड़े वारी औरत अल्लाह जे रसूल से मामलो कहीं थी झगड़ो कहीं, अल्लाह इन जी माफ़ी हलाए ॾिनई ऐं अधीअ इहो खौला आहे, इहो खौला हुई जंहिं लाइ अल्लाह आसमान खे जिब्रील खे हलाए एतिरे इन लाइ न बीहां ॿिए कंहिं लाइ करियो बीहां। पोइ जॾहिं रवानी थई अलाह जे रसूल जे घर में वियसि, मूंखे विहारई त मूं हिकिड़ो पर्च ॾिठो, पोइ सॼो घर न्यारियो, मुंहिंजो दुनिया जो बादशाह न आई न का हिन जो घर सिंगारियल हुए। पोइ कीअं न हो, घर जे अंदरि हिकिड़ी तलवार हुई, तरार हुई, हिकिड़ी ढाल हुई, हिकिड़ो पर्च जे मथे मूंखे विहारे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मथे बैत करे ऐं मुस्लमान थियो। मुंहिंजे अलाह वटि दुआ आहे त अज़ीज़ो बिरादरो अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम मथे तौर तरीक़े मथे हलण जी पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाण खे सचा पका निमाज़ी बनाए, वधारे टाइम जेको आहे फ़ुर्सत ऐं इजाज़त नथो ॾे जेको बयानु करियूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे राम बाज जा वरी मींहं वसाए, अल्लाह पाण खे गर्मीअ जे अज़ाब खां बचाए, रब्बे करीम पाण खां राज़ी थिए, पाण मर्द ऐं औरतें खे सचा ऐं पका निमाज़ी बनाए, सुहिणो लिबास इस्लाम जे तौर तरीक़े वारो जेको लिबास हुए अल्लाह अहिड़े लिबास पाइण जी पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह मरी वेले जी ख़ता खे माफ़ फरमाए, अल्लाह बीमार खे शफ़ा ॾे, अल्लाह ज़ियारत जी इस्लाम ते ऐं मौत ॾे तर ईमान बिल ख़ैर कलमे से पंहिंजो दुनिया मां लाॾाणो थिए। आमीन सुमा आमीन वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।